अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब मौजो। अॼु जी हिन वीडियो में असां कलर ग्रेडिंग सिखंदासीं। वीडियो जी कलर ग्रेडिंग, उहो बि मोबाइल में ऐं विदाउट कंहिं एप्लीकेशन जे। का बि एप्लीकेशन तव्हांखे प्ले स्टोर तां डाउनलोड नाहे करणी। पोइ अचो त शुरूआत कयूं। तव्हां मां काफ़ी सारनि दोस्तनि मूंखां इहे सवाल अक्सर पुछंदा रहंदा आहिनि त वीडियो जो कलर चेंज करण लाइ कहिड़ी एप्लीकेशन खे चवनि था त लाइट मोशन यूज़ कजे। काइनी मास्टर ऐं खोड़ सारियूं एप्लीकेशनूं सजेस्ट कंदा रहंदा आहिनि सेखारे हुन में कलर करणु। न बाबा, तव्हांजी मोबाइल में प्री इंस्टॉल्ड ऐप अचे थी जंहिंजो नालो आहे फोटूस, पर हिन जो वीडियो सां कहिड़ो तालुक़ु आहे ॿुधायां थो। हिन खे ओपन कयो। जेकॾहिं तव्हांजी अपडेट न आहे त पहिरीं वञी करे हिन खे अपडेट करे अचो। सही आहे, प्ले स्टोर तां। ऐं उन खां पोइ हिन खे ओपन करण सां हिते असां का वीडियो खणूं था। सो दोस्तों, हीअ वीडियो तव्हां ॾिसी सघो था। हिन जो कलर बि तव्हां ॾिसो हिन तरह जो आहे, पर हिन खे असां चेंज कंदासीं ऐं हिन खे कलराइज़ कंदासीं। उन लाइ असां एडिट ते क्लिक कंदासीं। इहो पुराणे वर्जन में कोन हूंदो, नवां जेके वर्जन आहिनि, मतिलबु नओं जेको वर्जन आहे उन में इहो सभई फीचर्स आहिनि। ओके, एजेस ते क्लिक कयो। एजेस ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिते पहिरीं मिलंदो ब्राइटनेस ते अचो, थोरी ब्राइटनेस वधायो। कंट्रास्ट ते अचो, कंट्रास्ट जेतिरो वधाइणु चाहियो पंहिंजे हिसाब सां वधायो। ऐं वाइट पॉइंट, थोरो हाईलाइट्स, फुल शेडो खे वधाए था छॾियूं। बिल्कुलु आईफोन वारी रिज़ल्ट थी वेंदी। थोरो घटायोसि हिते। हाणे सेचुरेशन तव्हांखे ख़बर आहे जादू कंदी आहे। सो सेचुरेशन खे वधाइण सां बिल्कुलु अहिड़ी रिज़ल्ट तव्हांखे मिलंदी हिन अंदरि। थ्रो टिंट, ओके, स्किन ट्यून फुल वधाए छॾियो। ब्लू थोरो ब्लूश करियो न। हाणे तव्हां हिन जी थोरो रिज़ल्ट ॾिसो। वीडियो बना रहा हूं। एतिरो कुझु करण खां पोइ हिन में ॿिया फिल्टर बि आहिनि, मार्कअप आहे, खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके आउं तव्हांखे सिर्फ़ु इहो ई पियो ॿुधायां। फिल्टर में खोड़ सारा फिल्टर ऑलरेडी ठहियल आहिनि। जंहिं ते क्लिक कंदो ओहिड़ो कलर तव्हां करे सघो था पंहिंजी वीडियो ते। पर हीअ मूं तव्हांखे हिकिड़ी आईफोन वारी सेटिंग ॿुधाई त आईफोन वारो वीडियो तव्हां कीअं था रिकॉर्ड करे सघो हिन में। ओके,